नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा करे हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिब पिंगरियो जे IBA टेस्ट पास उस्तादनि जानी मेमण, ज़फ़र लुंड, कुर्बान खोसो, असगर चांडियो ऐं ॿियनि पारां हिकु सिंध हिकु पॉलिसीअ जे उनवान हेठि प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खिपरो में IBA जी टेस्ट पास कंदड़ 33+ वारनि उम्मीदवारनि एजाज़ मरी, जुनेद ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्ले कार्ड खणी सिंध हुकूमत जे पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। जरवार में IBA जे मास्तरीअ वारी टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि सखावत फ़कीर बोज़दार, सरदार अली बोज़दार, फयाज़ हुसैन ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाणनि चयो त तालीम खाते जे सेक्रेटरी तोड़े वज़ीर पंहिंजे इलाइक़नि खे हार्ड एरिया ॼाणाए उन्हनि खे 33 ते पास कयो ऐं ऑफर ऑर्डर जारी कया, पर खेनि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। खेनि बि ऑफर ऑर्डर ॾेई इंसाफ़ कयो वञे।